नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लाड़काणे में ख़बर ॾींदा हलूं त अल्लाह शहनशाह आहे, उहो ई मूंसां इंसाफ़ कंदो, को बि मुंहिंजी इज़त नथो केराए। पुलिस में सभु चोर ऐं ॾोहारी भर्ती थियल आहिनि। मूंखे पंहिंजनि ई तशदुद जो निशानो बणायो। ASI असगर मुगैरी पंहिंजे आला ऑफिसरनि ते बेएतमाद जो इज़हार करे छॾियो आहे। बलोच माण्हू क़ौम में तो रहां, पर पुलिस मूंखे नौकिरी परवाह न आहे। मुंहिंजो 32 साल सर्विस आहे, 9 खां वठी हिन ताईं मां सिपाही खां ASI थियो आहियां। मुंहिंजो डिपार्टमेंट इज़त नथो करे, सभु चोर, सभु क्रिमिनल, सभु ॾोहारी भर्ती थिया आहिनि। मां अलाह खे हाज़ुर नाज़ुर थिए आवाम जो ख़िदमत कंदा। मुंहिंजा तव्हां रिकॉर्ड आहे, तव्हां ॾिसंदा आहियो। मां केॾो सोशल माण्हू बि रहियो आहियां। साईं केस कुझु बि दाख़िल न थियो आहे। मैं हल्को केस कयो आहे, हुन ॿारु ज़ामिन करे चयो जकराणी मूंखे घुरायो बि न त, मूंखे स्टेटमेंट न वरितो आहे। इहो DIG साहब खे सलाम आहे। मूंखे SP घुराए, मूंखे प्रेशर रखी, तूं बयान फराए, तूं पाण इंतज़ाम हाणे मां पैसा वरिता आहिनि। मां चयो न वरितो आहे, खणी तव्हां क़ुर घुरायो, दुर खे बि घुरायो। ज़ोरी मूंखे प्रेशर वरिती, मूंखे हितूं वरितऊं, एॾो वरितो मूंखे घुटो ॾिनो, मुंहिंजी निड़ बि वेहिजी वियो आहे। निड़ मां किरी पियो, बेहोश खणी मूंखे अस्पताल जी कुते खे उछलाबो, मूंखे उछलायो वञी। इहो मुंहिंजी इज़त आहे। ऑफिसर मुंहिंजा वर्दी छिगाऊं, मूंखे पादर आहियूं, कुटियूं, सिविल माण्हू मूंखे ड्यूटी थाणे ते जेट खे थाणे वारा सभु मिलियल, सभु पिपली जा माण्हू आहिनि। इहे हाणे भर्ती थियासीं। मुंहिंजो 32 साल सर्विस आहे, सब इंस्पेक्टर थियण वारो आहियां। मूंखे बंगश में तूं ॾिस में करो, मुझको नौकरी का परवाह नहीं है। अल्लाह मुझको देगा, वो ही शहनशाह बैठा है। बिल्कुलु न आहे। मूंखे जे असां DIG इरफान साहब उन नोटिस वरितो आहे, उन सस्पेंड कयो आहे, उन केस दाख़िल करायो आहे। ॿियो कलीम इमाम हेडक्वार्टर SP, उहो ईमानदार बंगश पीपल्स पार्टी जो वांगार थो वहे, पीपल रखियो आहे, उन्हनि जो माण्हू आहे। बाक़ी मां DIG इरफान बलोच सलाम खे पेश थो कयां, उनखे अपील थो कयां। कलीम इमाम आहे जेको असां हेडक्वार्टर SP आहे टीपू, उहो ईमानदार माण्हू आहे, ऐं उन सां गॾु थी IAS वारा उहे मुंहिंजी इन्वेस्टिगेशन कनि। कलीम इमाम ऐं DIG साहब ऐं IAS वारे मां आज सिंध के गवर्नर के इमरान खान के अपील तो क्या मौसम साहब से मुझे असेंबली में आवाज़ हलीम आदम शेख मां सलाम तो क्या, मुझे आवाज़ उठारियो आहे हक़ ते, उनके मां सलाम तो उनके दुआ तो क्या, मुझे आवाज़ उठारो मां जेको नाइंसाफ़ था मां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।